पीर जो ॻोठ में बेदर्दीअ सां जिन्सी ॾाढाई खां पोइ क़तल थियल मोनिका जे कातिलनि खे फांसी ॾियण जे हवाले सां पेटे अलफ्ताल के नवाबशाह पारां नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते पेटे अलफ अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एसोसिएशन तालुके नवाबशाह जे पारां असां हिते एहतजाज करे रहिया आहियूं। पीर ॻोठ में मौसम न्याणी मोनिका सां जो बेदर्दी सां क़तल थियो आहे, उन ज्यादती थी आहे, उन कातिल जी गिरफ़्तारी लाइ ऐं सिंध जे सभिनी न्याणियुनि इंसाफ़ घुरनि थियूं, महसूम ॿारनि जो तहफ़ुज़ कयो वञे। असां सभिनी जी न्याणी आहे, पूरी सिंध जी न्याणी आहे। असां उस्ताद तबिको आहियूं ऐं असांजे दिलि में अहिड़ो ई दर्द महसूसु थिए पियो जहिड़ो दर्द उन जा सॻा माइट महसूसु कंदा हूंदा, छो त उस्ताद जेको आहे उहो बि बचड़नि जो जेको आहे उहो पीउ हूंदो आहे। मासूम न्याणी गुरबत सबबि ॿियनि जे घरनि में नौकिरियाणी थी कमु कंदी हुई ऐं ॿियो त हुनखे पकड़नि जे हथां हू अगवा थी, अगवा खां पोइ ज़्यादती जो शिकार थी क़तल थी वई। असां हिकु मासूम न्याणी मोनिका सां जेको ज़ुल्म थियो आहे, इहे हर वक़्तु हर रोज़ अहिड़ा ज़ुल्म थींदा रहनि था ऐं अहिड़नि कातिलनि अहिड़नि जेके जानवर आहिनि दरिंदा आहिनि, इन्हनि जे ख़िलाफ़ु क़दम खणी इनखे सरेआम फाही ते लटकायो, अहिड़ा वाक़िया न थिया। ज़्यादती करे क़तल कयो, उन जे ख़िलाफ़ु असां एहतजाज कंदासीं ऐं इहो एहतजाज जेकॾहिं उन्हनि जे दरिंदनि खे गिरफ़्तार न कयो, इहो एहतजाज असांजो अञा वॾे लेवल ते कंदासीं। असां घुर था कयूं हुकूमत सिंध खां त उनखे गिरफ़्तार करे उनखे सरेआम फाही ते चाढ़ियो। हिननि मुतालबो कयो आहे त मोनिका जे जवाबदारनि समेत जिथे बि न्याणियुनि सां ज़ुल्म थिए थो, दरिंदगी थिए थी, उन्हनि जवाबदारनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।